आज मोहम्मद सिद्दीक उर्फ बिजली मुश्ताक परदेसीअ जे चैनल ते अॼु ही जेको प्रोग्राम भरे रहियो आहियां, इंशाअल्लाह उमेद आहे त तव्हां ॾिसी उन मूं नसीहत हासिलु कंदा। मके शरीफ़ खां मदीने मुनवर ॾांहुं वेंदड़ वारियासे पेचरे जे पासे सां खजीअ जे वणनि जो हिकिड़ो वणंदड़ झुमटो बीठो हो। उन्हनि खजनि हेठां थधे शफ़ाफ़ पाणीअ जा चश्मा पे वहिया। मुसाफ़िरनि जा काफ़िला जॾहिं सॼो रण पट झागे पंहिंजे ॾुखी मुसाफ़िरी उन्हनि चश्मनि ते अची पूरी कंदा हुआ, तॾहिं अल्लाह ताला जो शुक्र बजा आणींदा हुआ। उते हू पंहिंजनि उठनि तां बार लाहे तरसी पवंदा हुआ। राहत बख़्शींदड़ थधो पाणी पी ख़ुशि थींदा हुआ ऐं मंझंदि जो वक़्तु घाटनि खजनि जे पाछनि में आराम सां गुज़ारींदा हुआ। संदन उठ बि साॻे वक़्तु हेॾां होॾां घुमंदा फिरंदा चरंदा वतंदा हुआ ऐं अॻिते जे मुसाफ़िरनि लाइ वरी उतां ताज़ा तवाना थी पवंदा हुआ। उन वणनि जे विच में हिक ॿिए खां थोरे परे ग़रीबाणियूं लांढियूं बि हूंदियूं हुयूं, जिन में उन्हनि सरसब्ज़ ज़मीन जे मालिक शेख साहब जा मसवाड़ी रहंदा हुआ। उन बस्तीअ जे विच में ख़ुदि शेख साहब जे रहण जो हिकिड़ो उम्दो नंढड़ो घर बि हो, जंहिंजे चौधारी गुलनि फुलनि सां भरपूर बाग़ीचा हुआ। हिन माठीनी जाइ ते सुलह सांत ऐं ख़ुशि नूदी छायल हुई। ख़ैर जो वक़्तु पे गुज़रियो, मगर हिकिड़े निदोरे ॾींहुं ॿिनि पहरनि जो छा थियो जो हिकिड़ो नौजवान उठ ते सुवारु उन रस्ते तां अची लंघियो ऐं खजीअ जे छांव में पाणीअ जा चश्मा ॾिसी दस्तूर मूजिबि उते लही पियो। हिन पंहिंजे उठ खे चढ़ण लाइ छोड़े छॾियो ऐं पाण थक भञण लाइ चश्मे जे कप ते हिकिड़े वण जे छांव में सुम्ही पियो। थधी हीर पे लॻी ऐं जवान हो थकल, सो जल्दी गहरी निंड अची वियसि। संदसि उठ जो हेॾां होॾां छुड़वाग हलंदे वतियो, सो ॿोड़ा ऐं कांढीरा चरंदे चरंदे अची शेख साहब जे बाग़ में अची पियो ऐं ड्राख जा मुंहं भेलण ऐं ख़राबु करणु लॻो। बाग़ जो संभालींदड़ जो हिकिड़ो दीनदार पीर मर्द हो, सो मस्जिद जे तॾनि ओण में मशगूल हुयो। हिन कंध मथे खयों त उठ खे ज़ान कंदो ॾिठाई, सो धकु खणी हकले ॿाहिरि कढी छॾियईंसि। उठ वरी कंहिं ॿिए पासे खां अची बाग़ में पियो ऐं न हीअ भेरे बि पीर मर्द हकले छॾियो। का कम बख़्तीअ जी ॻाल्हि चइजे जो उठ टियों भेरो बि वरी बाग़ में अची घिड़ियो ऐं उन भेरे पीर मर्द बाग़ाईअ खे बि लॻी चिड़, सो अहिड़ो को संधाइतो धकु हयईं जो उठ रड़ करे उते जो उते किरी पियो ऐं मरी वियो। ऐं इहा समूरी कारवाई थी चुकी। विच में उठ जो मालिक नौजवान सुवार निंड में ई हो ऐं उन जे प्यारे झूने उठ सां जेकी थी गुज़रियो हो, तंहिं बाबति हिन खे का बि ख़बर कान पई। थोरी देरि खां पोइ हिन ट्रप ॾेई उथियो। सिजु लड़ी वियो हो, गर्मी घणी घटिजी वई हुई ऐं पंधु पवण जो वक़्तु बि अची थियो हो। हिकिड़ी सचे मुस्लमान वांगुरु हिन खे उथणु शर्त अॻे नमाज़ पढ़णी हुई, सो चश्मे जे थधे पाणीअ में वेझी वुज़ू करे मसलो विछाए
ऐं दस्तूर मूजिबि निमाज़ पढ़ी। अलाह ताला जल शानहू जा शुक्राना कयाईं जंहिं खेसि सॼे रण पट मां सलामत आंदो ऐं थधी छांव मिठो पाणी आराम ऐं राहत बख़्शी। तंहिंखां पोइ हू हिकदमि अॻिते हलण लाइ तयारु थियो। हुन पंहिंजे उठ खे हेॾां होॾां ॻोल्हियो पर ॾिसण में कोन आयुसि। दिलि में चवणु लॻो त उठ केॾांहुं गुम थी वियो। आख़िर शेख साहिब जे बाग़ में ॻोल्हणु वियो। हिते ॾिठाई त संदसि उठ मोह पियो आहे। नौजवान सुवार ते जेकॾहिं साहिब जे बाग़ में ॻोल्हणु वियो ऐं जिथे ॾिठाई त संदसि उठ मोह पियो ऐं नौजवान सुवार ते जेकॾहिं का आसमानी विॼ किरी पवे हा त बि संदसि दिलि खे जेकर एतिरो ॾुख न थिए हा जेतिरो पंहिंजो सुहिणो उठ मुअल ॾिसी खेसि थियो। जंहिं उठ खे हू पंहिंजो प्यारो दोस्त करे सम्झंदो हो तंहिंजे लाश ते हू निहायत ग़मगीन थी बीही रहियो। एतिरे में पीर सन बाग़ाई जंहिंजे हथां उठ मोह हो सो बि हक़ीक़त सम्झाइण लाइ नौजवान अॻियां अची बीठो ऐं चवणु लॻो, ए पुट भलाई करे मूंखे माफ़ कर। हीउ सचपच मूंखां इतफ़ाक़ सां थी पियो आहे। मूंखे अहिड़ी ज़ियान करण जो को बि इरादो कोन हो। रुॻो उठ बाग़ में नुक़सान थिए कयो तंहिंखे हिकिड़े बाग़ खां ॿाहिरि कढी छॾियो हुउमि। ॿ भेरा हिकिड़े ॿाहिरि कढी छॾियोमांसि ऐं त टियों भेरो बि वरी अची बाग़ में पियो ऐं उन भेरे को ॾुखियो धकु लॻी वियुसि। इहो निसोरो इतफ़ाक़ी कमु थी पियो जंहिं लाइ मूंखे तमामु घणो अरमान आहे। नौजवान इहा ॻाल्हि ॿुधी पंहिंजे पाणीअ खां ॿाहिरि निकिरी वियो ऐं हकड़ करे चयईं त ओ पोढ़ा बेवकूफ़ तूं मुंहिंजो उठ मारियो आहे। तोखे एतिरी जुरत कीअं थी जो तूं मुंहिंजे उठ खे हथु लाथो। ईअं चई पंहिंजा सघारा हथ उन पीसण जे ॻिचीअ में विझी वठी जो लोॾो ॾिनईंसि त अखि छिंभ में उन जो साहु निकिरी वियो ऐं लाशो बणिजी अची पट ते किरियो। हाणे नौजवान घड़ी पल वारो जौंसि त गुम थी वियो। उटलो वाइड़ो थी बीही रहियो ऐं ॾाढो पिशेमान थियो। हिन इस्लाम जे उन हीअ पाक हुकुम जे बरख़िलाफ़ हिकिड़ो इंसान मारे विधो जंहिं हुकुम में फरमायल आहे त हिकिड़े मुस्लमान जी हयाती इज़त ऐं मिल्कियत खे ॿिए मुस्लमान जे हथां को बि हर्ज ऐं नुक़सान न पहुचणु घुरिजे। इहे लफ़्ज़ उन नौजवान जे कननि में वरी वरी वॼणु लॻा ऐं हू शर्म में ॿुॾी वियो। हू दिलि में चवणु लॻो, तव्हां हिकिड़ो बेकार ऐं बेवफ़ा मुस्लमान चइबसि। मूं हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे उन हीअ फ़रमान जी भञकड़ी कई आहे जंहिं फ़रमान जी बजा आवरीअ में सभु कंहिं मुस्लमान खे पको वेसाह रखिणो आहे। नौजवान खे उन हीअ अरमान कंदे ॻच वक़्तु गुज़री वियो। जेकी थियणो हो सो त थी चुको। ॾुधो खीरु थणे पइजी न सघंदो। हाणे उन नौजवान जे अंदर में सुवालनि पुठियां सुवाल उथणु लॻा। हाणे छा करणु खपे में हिते त को माण्हू कोन्हे, छो न पंहिंजी जान बचाइण लाइ खिसकी वञा। हिते वधीक वक़्तु तरसणु मुंहिंजो सिर विञाइणु आहे। इहे पचाईंदे हू पाण बचाइण जे इरादे सां भॼी वञण ते हो त एतिरे में अंदर मां हिकिड़ो तिखो असराइतो आवाज़ु आयुसि, ख़बरदार मतां ईअं कयो अथई। गुनाह करे पोइ लिकी भॼणु ईमानदार जो कमु न आहे। इहा निसोरी चिरियाई आहे पर चिरिये माण्हू मुस्लमान खे बि नीच मुस्लमान हरगिज़ थियणु न घुरिजे। वतन जे क़ाइदे खां भॼी छुटण जे माना आहे दगाबाज़ बणिजणु ऐं सचे मुस्लमान खे दगाबाज़ थियणो न आहे। पोइ त उहो नौजवान सिधो शेख साहिब जे जाइ ते वियो ऐं वञी
ज़ाहिर कयईं त आउं पोड़े बाग़ाईअ जो खूनी आहियां। इहो अॻियूं सोनू ज़मानो हो जंहिं मदीने मुनवर में हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन ख़लीफ़तुल मुस्लिमीन जे हैसियत में हुकूमत हलाईंदा हुआ। संदुनि पूरी इंसाफ़ जी हाक मुल्का मुल्क मशहूरु हुई। अदालत करण वक़्तु हू अला ऐं अदना दोस्त ऐं दुश्मन जे विच में को बि तफ़ात न रखंदा हुआ। ख़ुदि संदसि फर्ज़ंद जॾहिं ॾोही साबित थियो हो तॾहिं उनखे बि फटकनि जो मुक़ररु थियल अंदाज़ हणायो हुअऊं जंहिं हिन उते जो उते फटकण लॻंदे दम ॾिनो। नौजवान खूनीअ खे शेख साहब फारूकी दरबार में जवाबदार जे हैसियत में रवानो कयो, जंहिंसां फोती पोड़े बाग़ाईअ जा ॿ फर्ज़ंद बि फ़िर्यादी तौरु हमराह हुआ। फ़िर्यादी ऐं जवाबदार ॾुखी मुसाफ़िरी झागे मदीने मुनवर में पहुता। मुक़दमो ख़लीफ़तुल मुस्लिमीन जे दरबार में पेश कयाऊं। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे कोर्ट अॼोके ज़माने जे कोर्टनि वांगुरु ॾेख वेख वारी बिल्कुलु न हुई। उन सोनहरी ज़माने में सादगी इस्लाम जो ख़ासि निशान हूंदो हो। इहा कोर्ट कहिड़ी हुई? उहा हुई पखनि टुअनि सां ढकियल छित वारी मस्जिद ऐं जज ख़लीफ़े खे का क़ीमती टोपी कलंगी या उम्दो जुबो कोन हो, पर हू ॻंढ टोपो थियल मगर साफ़ पोशाक ढकियो खजीअ जे पननि मां उणियल तॾे ते वेठो हूंदो हो। तंहिं हूंदे बि लचे लांबड़ या ॾोहीअ खे संदसि हिकिड़े ई निगाह ॾकणीअ में विझियो छॾींदी हुई। संदसि अणगस इंसाफ़ उभरण लाइ बजा ऐं उरह ज़ोराईअ कंदड़ लाइ आफ़त हो। संदसि अदालती सलाहकार बि जड़सी सादगी पिसंद हुआ। उन अदालती सलाहकारनि सां उहे दीनदार मुस्लमान बि शरीक मजलिस रहंदा हुआ। जे निमाज़ अदा करण लाइ मस्जिद में ईंदा हुआ ऐं उहे सभु ख़ुदा तरस इंसाफ़ पिसंद ऐं सचार हूंदा हुआ। अहिड़े जज ऐं अहिड़नि अदालती सलाहकारनि जे अॻियां उन नौजवान जवाबदार खे आंदऊं जंहिं पोड़े बाग़ाईअ जो खून कयो हो। फ़िर्यादी भाउरनि मां वॾे भाउ चयो त हे अमीरुल मोमिनीन, ही माण्हू असांजे बाग़ में आराम करण लाइ अची तरसियो। जंहिं वक़्तु हिन निंड में सुतो पियो हो तंहिं वक़्तु संदसि उठ असांजे शेख साहब जे बाग़ में अची पियो ऐं डाख जे मुंहं खे घणो नुक़सानु रसायईं ऐं असांजे पीर मर्द वालिद ॿ भेरा उठ खे बाग़ मूं हकले कढियो, पर हू वरी बि अची बाग़ में नुक़सानु करणु लॻो। उन टे भेरे उठ जे कंहिं नाज़ुक उज़वे ते बाबे जो धकु वञी लॻो, जंहिं करे उठ मरी पियो ऐं उठ खे उहो को इतफ़ाक़ी धकु लॻी वियो, न त मुंहिंजे पीउ खे उठ मारण जो ख़्यालु बिल्कुलु कोन हो। हिन रुॻो पंहिंजो बाग़ संभालण जो फ़र्ज़ थे अदा कयो जो हिन जो धंधो हो, जंहिंजे लाइ ई शेख साहबु उनखे उजूड़ो पियो ॾींदो हो। ऐं उठ ऐं बाग़ जे सारी वारदात वारो वक़्तु बि हीउ नौजवान सुम्हो पियो हो ऐं खेसि का बि ख़बर न हुई। मुंहिंजो पीउ जेकॾहिं उठ मारण जी सची न करे हा त बि वस वारो हो, छाकाणि जो उते ॿियो को बि शायदि कोन हो, पर हू हिकिड़ो सचो मुस्लमान ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान बरदार उमती हो। हिन खे इहा ॻाल्हि पिसंदी कीअं न हुई त कूड़ ॻाल्हाए इस्लाम ऐं मुस्लमानीअ खे बदनाम कजे। हू असांखे हमेशह नसीहत कंदो हो त मुस्लमान खे हमेशह सचो ॻाल्हाइणु घुरिजे, पोइ छा बि थी पवे
हू चवंदो हो त हज़रत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सॻोरे चाल चलत में सचु हिकिड़ो निहायत चिमकंदड़ मोती हो। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबुवत जे वक़्त खां अॻु बि अमीन सचार जे लक़ब सां सॾिबा हुआ। अहिड़ो इस्लामी पाक जज़्बनि रखण वारो माण्हू पंहिंजी हयाती बचाइण लाइ कॾहिं बि कूड़ ॻाल्हाइण वारो न हो। हू हिन नौजवान वटि आयो ऐं सारी हक़ीक़त बयानु कयईं ऐं उठ जे मरी पवण बाबति ॾुख ज़ाहिरी करे खांसि माफ़ी घुरियईं। पर हिन शख़्स उन पीर मर्द जे सचाईअ वारे इस्लामी जज़्बे ऐं ॾुख ऐं ज़ाहिरी करण जो को बि क़दुरु न सुञातो ऐं नाक उन ॿुढड़े खे ॻिचीअ खां पकिड़े लोॾाई मारे विधाईं। फिरियादी मथियूं ॾुख भरियो बयानु ॾेई लथो त कोर्ट में अहिड़ो माठूड़ो लॻी वियो जो सुईअ जे किरण जो आवाज़ बि जेकर ॿुधिजे सघे हा। उन चुप चाप जे वक़्त में जज अमीरुल मोमिनीन गंभीर ऐं साफ़ आवाज़ सां फरमायो त हे नौजवान तोखे उन बाबति छा चवणो आहे। नौजवान शर्म ऐं ॾुख ऐं पंहिंजो कंधु हेठि करे चयो त हुज़ूर मूंखे कुझु बि चवणो न आहे, न को पंहिंजो बचाव पेश करणो अथमि। मुंहिंजे हथां जेको ॾोह थी चुको आहे तंहिंजे लाइ मुंहिंजे दिलि ॾुख ऐं शर्म सां टमटार आहे। पंहिंजे कीर्तीअ जी एवज़ मुंहिंजी हयाती वञणी आहे तंहिंजो मूंखे को बि फ़िक्रु कोन्हे, पर जेको ॾुख ऐं अरमान अथमि सो ही त आउं इस्लाम सां बेवफ़ाई करे चुको आहियां, इस्लाम जे आला सबक़नि मां पुठीरो थी चुको आहियां। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त सभु कंहिं मुस्लमान खे घुरिजे त पीर मर्दनि जी इज़त करे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लामी दुनिया जी आख़िरी वसियत तौरु फरमायो हो त सभु कंहिं मुस्लमान खे ॿिए मुस्लमान जी हयाती मिल्कियत ऐं इज़त जी तहज़ीम करणु घुरिजे ऐं मुंहिंजो हौश अहिड़ो बताल थी वियो जो ॿियनि इस्लामी हुकुमनि जी बरख़िलाफ़ीअ सां गॾु हिकिड़ी सफ़ेद रेश शख़्स जी मुनासिब तहज़ीम त न कयमि पर उल्टो हुनखे मारे विधुमि। बसि मूंखे वधीक कुझु चवणो न आहे, आउं बराबरि ॾोही आहियां, जेको शरई फ़ैसिलो हुजे सो मूंखे अखियुनि ते आहे। नौजवान जे ईमानदारी भरियल क़बूलियत ॿुधी जेकी बि माण्हू मस्जिद में हाज़िर हुआ तिन सभिनी जे दिलि भरिजी आई ऐं ईमानदार मौत खे अखियुनि साम्हूं ॾिसी बि नौजवान सच ॻाल्हाइण में न बिकियो। तंहिं करे सभु हाज़रीन उन जे इस्लामी हिमत जी तारीफ़ करणु लॻा। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, शाबाश पुट, तो चङो ॻाल्हायो त साबित करे ॾेखारियो त हिकिड़े मुस्लमान ॿार खे कीअं सऊं सिधो हलणु घुरिजे। कंहिंखे बि पंहिंजे गुनाह जहिड़ी हालत ते शर्मसार थियणु ऐं पछताइण में का बि देरि करणु न घुरिजे। जेतोणीकि तूं हिकिड़ो खूनी आहीं त बि तुंहिंजे सच ॻाल्हाइण जी आला सम्झ ते आउं तोखे मुबारकूं थो ॾियां। इहा ई ॻाल्हि ॾेखारे थी त इस्लाम पंहिंजे हर हिकु फ़र्ज़ंद ऐं हर हिकु दोस्तर खे कीअं रहण लाइ हिदायत करे थो। ऐं हिकिड़े सचे मुस्लमान हुअण जे हालत में मौत साम्हूं अची वियो त छा थी पियो। मुस्लमान खे कॾहिं बि कूड़ ॻाल्हाइण सां पाण खे कमीनो साबित करणु न घुरिजे। जेको कूड़ थो ॻाल्हाए सो बुज़दिल आहे, उहो नतीजे खां डिॼे थो। कुझु बि थी पवे त बि हिकिड़ो सचो मुस्लमान कॾहिं क़ाइर थियणो न आहे। डपु लफ़्ज़ इस्लामी लुग़त में ई कोन्हे। मूंखे ख़ुशी थी आहे जो अहिड़े नाज़ुक मौक़े ते
तो इस्लाम जो सचो फर्ज़ंद साबित थियो आहीं, तॾहिं तंहिं हूंदे मूंखे ॾुख बि थिए थो जो तुंहिंजे बचाव जी का बि वाट कान्हे। शरई क़ाइदे क़ाइमु रहणो आहे, तंहिं करे तोखे मौत क़बूलु घुरिजे। नौजवान वरी चयो त अमीरुल मोमिनीन, जिन खे ॾुख करण जी का बि ज़रूरत कान्हे। मुस्लमान उहो आहे जो पाण खे अलाह ताला जे मर्ज़ीअ हवाले करे। अलाह ताला जी मर्ज़ी ईअं ई आहे, तंहिं करे मूंखे मरणु घुरिजे ऐं आउं ख़ुशीअ सां मरण लाइ तयारु आहियां। पछाड़ीअ में मूंखे हिकिड़ो अर्ज़ु करिणो आहे सो ही त पंहिंजे ॻोठ में मूंखे कुझु कर्ज़ु ॾियणो आहे, तंहिं बाबति सफ़ाई करे अचां। हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे जा मुंहिंजे अंदर में छुपी रही आहे। कर्ज़ु जो हक़ मूंखे थी रहिजी वियो त आउं अलाह ताला जल शानहू जे अॻियां कहिड़ो मुंहुं खणी सघंदुसि। आउं खून जो ॾोहारी आहियां, पर ईअं चवण में न अचे त आउं कुपतो आहियां। मूंखे चिटीअ तरह सम्झे थो त हज़रत पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे वफ़ात जे वक़्तु बि पंहिंजे कर्ज़ अदा करण जो केतिरो न इंतज़ारु हो। उन वक़्तु पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो त जेकॾहिं कंहिंजो लाणू लेखो असां ॾे रहियल हुजे त इहो असां खां चोथो करे वरितो वञे। जेकॾहिं असां कंहिंखे रंजायो हुजे त उनखे खपे त हिते ई असां खां उन रंज जो एवज़ वठी छॾे। ईअं न पाण सॻोड़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन दुनिया मां कर्ज़ खां आज़ादु थी वञण जा ख़वाह हा। ख़ुदा ताला जल शानहू जे अॻियां शर्मिंदगी थियण खां माण्हुनि जे अॻियां शर्मिंदो थियणु बहितरु आहे। इहो बि पाण सॻोड़नि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमान आहे त आउं जेकॾहिं कर्ज़ पुठियां छॾे वेंदुसि त दाग़दार ऐं निकमू लेखबुसि। तंहिं करे महिरबानी करे मूंखे रुॻो एतिरी मोकल ॾियो जो आउं ॻोठु वञी कर्ज़ु चुतो करे ॾेई अचां। मुंहिंजी फ़क़ति इहा पछाड़ीअ जी ख़्वाहिश आहे। सारी जमायत ख़ुदि अमीरुल मोमिनीन रज़ वरी बि हिन नौजवान जे वाखाण करण लॻा ऐं चवणु लॻा त हिन में ईमानदारीअ जो रंग कहिड़ो न आला आहे। मौत जे दरवाज़े ते पहुचंदे बि कर्ज़ु अदा करण जो इंतज़ारु संदसि दिलि में सताए रहियो आहे। इस्लाम जे अहिड़े काराइते फ़र्ज़नि जो मरणु कहिड़ी न ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। हिते त का बि वाट कान हुई क़ाइदे त कंहिंजे बि पास ख़ातिरी करण वारो न हो ऐं हिन खे ज़रूरु मरणो हो, पर सभु कंहिं शख़्स जी मर्ज़ी हुई त हिन जो आख़िरी अर्ज़ु ज़रूरु क़बूलु पवणु घुरिजे। हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जिन फरमायो, ईअं थी सघे थो त तुंहिंजो अर्ज़ु क़बूलु कयोसीं, पर तुंहिंजो को ज़ामिन पवणु घुरिजे जो जवाबदारी खणे त तूं उन ठहिरायल वक़्त ते हाज़िर थी वई। जो वक़्तु तुंहिंजे गर्दन ज़नीअ लाइ तयारु थियल आहे। नौजवान अर्ज़ु कयो, या अमीरुल मोमिनीन, मुंहिंजो ईमानदारी भरियल अंजाम ई मुंहिंजे लाइ ज़ामिन आहे। सो आउं ॼाण थो कंहिं सचे मुस्लमान जो ईमानदारी भरियल अंजाम उन जो लिखी ॾिनल दस्तावेज़ आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु फरमायो, इहो सचु आहे त इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजी उमेद सभु कंहिं इस्लामी फ़र्ज़ंद में रखी सघे थी ऐं कंहिं ईमान वारे मुस्लमान खे पंहिंजो कौल पाइणु खपे, पोइ भले खणी मौत जो मुंहुं ॾिसणो पवेसि, पर क़ाइदे जी कारवाई संभाले हलाइणी आहे। क़ाइदो नथो चवे त कंहिं माण्हूअ जे इज़त भरिये अंजाम खे उन जो ज़ामिन करे लेखिजे। तोखे ज़रूरु को बि माण्हू ज़ामिन तौरु पेश करणु घुरिजे। अमीरुल मोमिनीन रज़ जे उन गुफ़्तार करे नौजवान ते
उदासी छांइजी वई ऐं हू मदीने मुनवर में हिकिड़ो धारियो माण्हू हो। हिकिड़े गैर वाक़ुफ़ माण्हूअ जे लाइ केरु पंहिंजी जान ज़मानत तौरु पेश करे सघंदो। हीउ हिकिड़ो कहिड़ो सुवालु हो। तंहिं करे नौजवान मुंझी पियो त छा कजे जेकॾहिं कंहिं बि इतफ़ाक़ी सबबु करे नौजवान ठहिरायल वक़्त जी अंदरि खणी न अची सघे त ज़ामिन खे पंहिंजो सिर ॾियणो पवे। तंहिं करे सभु कंहिं हाज़िर मजलिस अहिड़ी गैर वाक़िफ़ लाइ ज़ामिन पवण खां दिलि पिए हई। नौजवान मायूस जे निगाह सां सारी सथ में पिए अखियूं फेरायूं, पर दिलि नथे चाहियसि जो कंहिंखे बि ज़ामिन पवण लाइ चई सघे। हिन सम्झो थिए त जेकॾहिं हाज़िर मजलिस शख़्स जो को कंहिं बि ज़ामिन पवण लाइ चई सघे हिन सम्झो थिए त जेकॾहिं हाज़िर मजलिस शख़्स मां कंहिं खे ज़ामिन पवण लाइ चवंदुसि त उहो चवणु अजायो थींदुमि। नौजवान उते नाउमीदी ऐं उदासीअ जे जेरे जाॻंदे तस्वीर बणियो बीठो हुयो त एतिरे में मस्जिद जे कुंड मां हिकिड़ो पीर मर्द बुज़ुर्ग उथी खड़ो थियो जंहिंजे टप ॾेई उथण ऐं ॿीं ॻाल्हाइण करे सारी मजलिस ते हिकिड़ो ख़ुशी भरियल हैरत छांइजी वई। इहो बुज़ुर्ग बीही चवणु लॻो, या अमीरुल मोमिनीन, हुन नौजवान जो ज़ामिन पवां थो। इहो बुज़ुर्ग हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु हो। हज़रत पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे असहाबी सगोरनि रज़ मां हिकिड़ो नामवर असहाब हो। नौजवान खे हिकदमि आज़ादु कयऊं। जे आज़ादु थियण जे वक़्तु बि अंजाम कयो त मुंहिंजी गर्दन ज़नीअ लाइ जेको वक़्तु मुक़ररु कयो वियो आहे तंहिं वक़्त जे अंदरि आउं अची हाज़िर थींदुसि। हू पंहिंजे ॾेती लेती साफ़ करण लाइ कोठ ॾे रवानो थियो ऐं पको इरादो हुउसि त मरी पंहिंजे अलाह ताला वटि वञी रुजू थियां, तंहिंखां अॻे ई पराए तलब खां पाण आजो करे छॾियां। नौजवान जो ॻोठु मदीने मुनवर खां घणो परे हो, तंहिं करे हू राति ॾींहुं पंधु कंदो वियो छाकाणि जो मोहलत मिलियल वक़्तु थोरो हुयो। हिन खे लेखो चोखो लाहे पूरे वक़्त ते अची पंहिंजो सिर ॾियणो हो। हिन को बि वक़्तु ज़ायो न कयो। जेतिरो बि पुॼी सघियुसि ओतिरो तिखो पंधु कंदो वियो ऐं नेठि हू पंहिंजे घर पहुचण शर्त संदसि सारो कुटुंब ॾाढो ख़ुशि थियो। संदसि नंढड़ा ॿार खेसि ॾिसी डांस डोड़िया ऐं हिक ॿिए खां अॻु में वधी अची वञी पीउ खे भाकुर पाए ऐं प्यार हासिलु करण जी कोशिशि करणु लॻा। उन जी ज़ाल ऐं उन जा ॿुढड़ा माउ पीउ ख़ुशीअ खां कपिड़नि में ई न पिए मापिया, ॼण को ख़ुशीअ जो सिजु संदुनि लाइ उभरियो। पीउ सन माउ त अॻु में वधी पंहिंजे पुट जे पेशानीअ ते प्यार भरियल गरम गरम चुमी वञी ॾिनई। इहो प्यार ऐं ख़ुशीअ जो नज़ारो जेतोणीकि चङो वणंदड़ हो, पर हलियो थोरो वक़्तु जल्दी उन ख़ुशीअ जे नज़ारे ते ग़मगीनीअ जो परदो धुरी पियो। नौजवान ग़ैर मामूली तरह बेआराम नज़र आयो ऐं दिली ॾुख जूं निशानियूं उन में वधंदियूं पिए ॾिसण में आयूं। कुटुंब जे वॾनि भातियुनि सही करे वरितो त हिन सां का माजरा ज़रूरु थी चुकी आहे। माउ बेक़रार थी पुछणु लॻी त पुट तोसां कहिड़ो वाक़ियो थी गुज़रियो आहे, तूं अहिड़ो मायूस ऐं बेआराम छो थो ॾिसजीं? घड़ी खन त चुपचाप थी वई। तंहिंखां पोइ नौजवान ॿिन्ही हथनि सां पंहिंजो मथो खणी झलियो ऐं हिन खे संवत ई न पई अचे त कहिड़ी तरह
पंहिंजे कुटुंब अॻियां हक़ीक़त बयानु करियां। उन जे पीउ माउ ऐं पीउ लाइ त संदसि चुप चाप जी घड़ी बि वरियनि जे बराबरि थी गुज़रे। उन जे पोड़नि पंहिंजे हयातीअ में ही पहिरियों दफ़ो हुई पंहिंजे पुट जे पेशानीअ ते बेआरामीअ जी लहर चढ़ियल ॾिठी हुई। उन ई हाल मां उन्हनि खे कंहिं ख़तरनाक माजरा जे पुरण पिया ऐं आख़िर नौजवान पंहिंजो मथे खयूं ऐं हौसलो जाए करे चवणु लॻो, प्यारी अम्मा, जॾहिं नंढो हूंदो हुउसि तॾहिं तूं मूंखे हज़रत पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़माने वारनि मुस्लमाननि जे बहादुरी ऐं ईमान जे सलामतीअ जूं आखाणियूं ॿुधाईंदी हुईं। इहे मुस्लमान सख़्तुनि सां बि ॿिड़क न कढंदा हुआ ऐं न कुछंदा हुआ। हू चवंदा हुआ त जीअं अल्लाह ताला खे मंज़ूर हो तीअं ई थियो। अल्लाह ताला जल शानहू जी रज़ा ते राज़ी रहण में हू पंहिंजे रूह सां सची राहत सम्झंदा हुआ। हिन खे तमामु ख़तरनाक हालतुनि सां मुंहुं ॾियणो पवंदो हो त बि संदनि दिलि हरगिज़ न दहलबी हुई। जंगुनि जे मैदान में उन्हनि वॾा बहादुरी जा कम कया ऐं कंहिं फ़र्ज़ जे बिजा आवरीअ ख़ातिर हू मौत जे मुंहं में टपी पवण खां बि कीन घुसंदा हुआ। हू मञींदा हुआ त बिना ख़ौफ़ ऐं बिना दहलजण वारे मौत बिश्त जे दरवाज़े जो रस्तो थो ॾेखारे। प्यारी अम्मा, इहे सभु ॻाल्हियूं तूं मूंखे न ॿुधायूं हुयूं। जीअं नौजवान ख़तरनि खे मुंहुं ॾियण ऐं बहादुरीअ सां मरण जो ज़िक्र कंदे उन ई मंज़िल ते पहुतो, तीअं मानस ऐं पिणस दिलि जे धड़क सां ध्यानु ॾेई ॻाल्हि ॿुधण लाइ बेहदि बेक़रार थियण लॻा। संदसि दिलि में तरह तरह जा अनूमा थियण लॻा। तंहिं करे संदुनि बदन ॾकणु लॻो ऐं हू हैरान थी विया त संदसि पुटु अलाए कहिड़ी बाहि थो बंभोर खे ॾे। नौजवान वरी ज़िक्र हलायो त प्यारी अम्मा, तूं मूंखे ॿुधाईंदी हुईं त मुस्लमान माण्हू मुस्लमान पीअर 3 ॾींहंनि में कहिड़ा न बहादुर हूंदा हुआ। जॾहिं को फ़र्ज़ु अदाई जो सॾु थींदो हो तॾहिं उहे मार ऐं पीअर पंहिंजे प्यारनि पुटनि में हर क़िस्म जी ख़तरनि खे बहादुरीअ सां मुंहुं ॾियण जो रूह फूकींदा हुआ ऐं उन्हनि खे चवंदा हुआ त प्यारा बहादुर फ़र्ज़ंदो, तव्हांजे हयातीअ जो मक़सदु ई आहे फ़र्ज़ु अदा करणु या सिर ॾियणु। हाणे ध्यान सां ॿुधो, हींअर इहा घड़ी अची चुकी आहे जंहिंमें परख पवणु घुरिजे त असां में इस्लामी जोहर केतिरे क़दुरु आहे। बहादुर थिजो ऐं अव्हांखे ॿुधाईंदुसि। उते नौजवान जा पीउ माउ ऐं पीउ कंहिं तमामु ख़राबु हालत खे मुंहुं ॾियण लाइ तयारु थिया ऐं पंहिंजे पुट खे पीउ तसली ॾिनऊं त अबा, तूं सरबस्तो अहवालु असांखे खोले ॿुधाए। इनशा अल्लाह ताला तूं ॾिसंदे त असीं इस्लामी रवायतुनि जा पूरा पाबंद आहियूं। तंहिं ते नौजवान चश्मे ते अची ॾींहं ठाहिण खां वठी ज़ामिन ॾेई अचण ताईं सरबस्ती हक़ीक़त पंहिंजे कुटुंब जे अॻियां बयानु कई, पर चवणु लॻो त हाणे अव्हांजो उहो अॻूणो पुटु न आहियां जो हिन प्यारे पुराणीअ छित हेठि गुज़ारियां ऐं अव्हां सां ॾुखनि ऐं सुखनि में शरीक रहां। हिते फ़क़ति अव्हांजे आख़िरी क़दम बोसी करण लाइ गुज़ारियां ऐं अव्हां सां ॾुखनि सुखनि में शरीक रहां। हिते फ़क़ति अव्हांजे आख़िरी क़दम बोसी करण लाइ आयो आहियां ऐं 2-3 कलाकनि जे अंदरि अव्हां खां ख़ुदा हाफ़िज़ कंदुसि। उन यहूदीअ खे घुराए वठो जो मूं ॾांहुं कुझु कर्ज़ु लहे, मूंखे सेग करणु खपे। मूंखे यहूदीअ सां लेखे चोखे लाहण जेतिरी फ़ुर्सत ई मस आहे, छाकाणि जो मूंखे उन ई वक़्त जे अंदरि मोटी वञिणो आहे
जो वक़्तु मुंहिंजे गर्दन ज़नीअ लाइ ठहिरायल आहे। जीअं नौजवान पंहिंजी ॻाल्हि करे ॿुधाए तीअं संदसि माउ ऐं पीउ खेरा नज़र अचणु लॻा ऐं वायूं विलड़ियूं थी वियनि। लुड़कनि जूं छुरियूं संदुनि मुंहं ते वहणु लॻियूं ऐं संदुनि मुंहं वारनि पेरनि जा गुंज भरपूर कसियूं नज़र पे आयूं ऐं उन्हनि लुड़कनि संदुनि बदन जे ॾकिणी खे ठापड़ ॾेई पीरसनि मां चयो त अबा जेका रब जी रज़ा लिखियो मुंहिंजे निराड़ कलम क्यारीअ न वही। अबा तोखे पंहिंजो कौल ज़रूरु पाइणु घुरिजे। जीअं ई चवण में न अचे त हिकिड़े मुस्लमान माउ जो फर्ज़ंद पंहिंजे हयाती बचाइण लाइ कौल जो कूड़ो थी पियो। कर्ज़दार यहूदी अची साड़ियो। ही कर्ज़ ख़वाह यहूदी इंसानियत जे सभिनी अहसासनि खां बेबहर आहिनि ऐं पैसे जे एवज़ इंसान ज़ात जे बदन जे मांस कपण में बि ही मशहूरु आहिनि। हींअर जॾहिं उन यहूदीअ खे मालूम थियो त नौजवान खे कर्ज़ जी हिसाब छॾाइण लाइ तमामु थोरी फ़ुर्सत आहे तॾहिं उन पंहिंजो लोलो गिह में किरियल सम्झो। हींअर त हिन हेकूण जी ॿीण हथु करण जो वझ सम्झो। नौजवान वटि रोकड़ो पैसो कोन हुयो, तंहिं करे हिन खे जिन्स ऐं ॿियो घरू सामान कर्ज़ में ॾियणो हो, जंहिंजे क़ीमत मुक़ररु करण बि बेतरस यहूदीअ जे मर्ज़ीअ ते छॾियल हुई। हिन उन सामान जी क़ीमत बाज़ारी क़ीमत जे अधु जेतिरी ठहिराई ऐं ॿियो रस्तो ई कोन हो जो वॾो हिसो कर्ज़ ख़वाह जे हवाले थी वियो। तंहिं करे घाटे वाधे न ॾिसी कंहिं बि तरह समूरो कर्ज़ चुक्तो कयाऊं। नौजवान जी मिल्कियत जो वॾो हिसो कर्ज़ ख़वाह जे हवाले थी वियो। हाणे ख़ुदा हाफ़िज़ करण जी तमामु दर्दनाक घड़ी अची साड़ी। नौजवान जे सुवारीअ लाइ उठ बि पलाण पाखड़े सां तयारु थी अची बीठो। हाणे नौजवान खे पंहिंजे प्यारे घर खां दिल्ली मोकिलाणी करे वाचूड़े वांगुरु थी वञिणो हुजे। पीरसनि माउ ऐं पीउ सुड़कनि भरींदे लुड़कनि हारींदे हिक ॿिए पुठियां पंहिंजे प्यारे पुट जे पेशानी चुमी ऐं उन खां भाकुर पाए मोकिलायो। नौजवान जी नंढी निटी ज़ाल जॾहिं पंहिंजे भोतार हयातीअ जी दिलपसंद साथीअ खे आख़िरी मोकिलाणीअ लाइ पाण ॾे ईंदो ॾिठो तॾहिं हू हौसले खां निकिरी वई ऐं बेहोश पट ते किरी पई। संदसि सुहिणा बंभा वार छुड़ी पिया ऐं मिटी लिथड़ियो। नौजवान पंहिंजे बेहोश प्यारी ज़ाल ॾे निवड़ियो ऐं उन खे मोकिलाणी जे चुमी ॾेई दिलि ॾाढी करे उथी खड़ो थियो ऐं संदसि नंढा ॿार जे भरिसां ॾुख जे जहिड़े जाॻंदे तस्वीर बणिया बीठा हुआ। दिन ॾे जॾहिं नौजवान मुंहुं फेरियो तॾहिं छेह छिॼी पियसि ऐं हू ॿारनि जे विच में वेही रहियो ऐं हर हिक खे प्यार सां ॻुड़ाहटड़ी पाए छातीअ सां लॻायईं ऐं चुमियूं ॾिनई। टिनी ॿारनि मां वॾो चवणु लॻो त बाबा अमां मरी वई छा? तूं वेंदे त असांखे मेरा तमाशा केरु घुमाईंदो ऐं ॾेखारींदो ऐं बाबा भलाई करे तूं न वञ। नौजवान उथणु लॻो त ॿई वॾा ॿार गोॾनि में चंबड़ी पियसि ऐं रड़ियूं करे चवणु लॻा त बाबा असीं बि तोसां गॾिजी हलंदासीं। हेकर त नौजवान जी दिलि जी हिमत हारिजी वई ऐं ही नंढड़ा वणंदड़ मौसूम जे पंहिंजे माउ खे मरी वियल सम्झो वेठा हुआ। तिन जो ॾिठो त पीउ थो छॾे वञे सो अहिड़ो दिलि ॾारींदड़ नज़ारो खणी कयाऊं जो नौजवान बंदि बणिजी बीही रहियो। हिते नौजवान खे ॿुधी वठी वञण लाइ को बि पुलिस जो माण्हू आस पास मौजूदु कोन हो। फ़क़ति संदसि इज़त भरियो कौल ई हो जंहिं खणी ॿधो हुअसि। उन खां सवाइ
संदसि ॻोठड़ो रण पट जे विच में हो, तंहिं करे क़ाइदे जो चंबो बि उनखे मुश्किल पकिड़े सघियो थिए। रुॻो हिकिड़े इज़त भरे अंजाम जे ख़्याल करे त छो हमेशह लाइ पंहिंजे सारे कुटुंब जी ख़ुशियुनि ऐं उमेदुनि खे खून कजे। ही गुल जहिड़ियूं नंढियूं पाक दिलियूं छा लाइ ॾुखो हुजनि। ॾोह मूं कयो आहे, हिननि वीचारनि त ॾोह कोन कयो आहे, हिननि खे छोड़ो छो कजे। जीअं जीअं नवां जवान जे दिलि में मथे नमूने जा पूर लहरूं हुअण लॻा, तीअं तीअं का साथ त नौजवान जे नफ़्सानियत घणे क़दुरु रूहानियत ते ग़ालिब पियल पिए ॾिठी। पछाड़ीअ जी साथ अची वई हुई ऐं नौजवान खे संदसि गर्दन ज़नीअ लाइ मुक़ररु वक़्त जो अंदरि पहुचण लाइ ज़रूरु हिकदमि रवानो थियणो हुअसि। उते नौजवान हयातीअ जे तमामु घाटे भॼ घर में पइजी वियो ऐं समक ई न अचेसि त कहिड़ी वाट ते वञी साख पत ऐं उनखे सिर ॾियण लाइ सॾु करे रही हुई ऐं माउ पीउ ज़ाल ऐं ॿारनि जो प्यार पेरनि में नीर विझो बीठो हुअसि। हींअर संदसि अंदर में नफ़्सानियत ऐं रूहानियत ऐं सख़्तु चटाभेटी ॾई ऐं पीए हुई, पर इहा चटाभेटी को थोरो वक़्तु हली आख़िर कौल ते सचे रहण जे इस्लामी शान वारे नौजवान जे अंदर में उधमू खाधो त ए मोमिनो, ईअं न थिए जो अव्हां जो माल मिल्कियत ऐं औलाद ख़ुदा ताला जे रस्ते खां रोके छॾे। इहो क़ुर शरीफ़ जो सॾु नौजवान जे कननि में उभरण लॻो ऐं संदसि दिलि हिकु रस्ते ते हिकिड़े मुस्लमान खे पंहिंजी साख पत भरियो कौल पंहिंजे माउ पीउ ऐं पंहिंजे ज़ाल ऐं ॿचनि ॿारनि खां वधीक प्यारो सम्झणु घुरिजे। रोज़गारे जे विच मां नौजवान टप ॾेई उथियो ऐं उठ ते सुवार थी पंहिंजे सिर ॾियण लाइ प्यारा ॿार हिन हेठां पुठियां छॾिया ऐं तेसीं ॾांसि प्यार भरियलु अखियुनि सां निहारींदा रहिया जेसीं हू ग़ाइबु थी वियो। नौजवान खां जेतिरी तेज़ी पुॼी सघी ओतिरी तेज़ीअ सां सिर ॾियण लाइ मदीने मुनवर ॾांहुं काहींदो वियो ऐं उहो बेशक तमामु हैरत जहिड़ो कमु हो, पर कौल ते सचे रहण लाइ मुस्लमान जो शान ई इहो आहे ऐं हू हेकर कौल करे थो त वरी कॾहिं बि उन खां नथो फिरे। पोइ भल खणी हयाती विञाणी पवेसि। तमामु मुश्किल जहिड़ियुनि हालतुनि में बि कौल ते सचे रहण जे मिसालनि मां इस्लामी तारीख़ भरपूर आहे। इस्लाम जे सचे फर्ज़ंद नौजवान बि उन उमेदुनि इस्लामी रवायतुनि मूजिबि अमल करे ॾेखारियो हो। मौत खे हू अखियुनि सां ॾिसी रहियो हो त बि हज़रत पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन उमतीअ खे ठॻु बणिजणु ऐं पंहिंजे कौल खां फिरणु मुनासिबु नज़र न आयो। हू मदीने शरीफ़ ॾांहुं काहींदो वियो, पंहिंजे वस में न घटाईंदे बि हिन खे लाचार रस्ते ते कुझु वक़्तु तसणो पियो। संदसि उठ जो पाखड़ो भॼी पियो, तंहिं करे हिन रस्ते जे भर वारे ॻोठड़े में लही वियो ऐं उहो तयारु कयो ऐं गर्दन ज़नीअ लाइ ठहिरायल घड़ी अची पहुती ऐं मगर नौजवान अञा पंध में हुयो। ठहिरायल घड़ी अचण ते मदीने मुनवर में तमामु घणो थरथलो पइजी वियो। माण्हू अची मस्जिद में गॾु थिया हुआ ऐं हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नौजवान जो ज़ामिन हो, सो बि हाज़िर वेठल हो ऐं सभई माण्हू पल पल में नौजवान जे अचण जी इंतज़ारु करे रहिया हुआ। गर्दन ज़नीअ लाइ मुक़ररु थियल वक़्तु आयो ऐं गुज़री वियो, पर नौजवान अञा न मोटियो। उन ॻाल्हि सॼी कचहरीअ में तमामु घणो इंतज़ारु पैदा करे विधो। सो रुॻो हज़रत अबू ज़र ग़फ़ारीअ जे करे जंहिंजी हयाती हाणे ख़तमु थियणी हुई
तरह तरह खां गुमान उथणु लॻा। सभु को चवणु लॻो त नौजवान शायदि धोखो करे वियो। अबू ज़र रज़ तोखे ख़वा मख़वा सर ॾियणो पियो। हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अलाह ताला अन्हु जो बेधड़क थधो थांयरो थियो वेठो हो। सो चवणु लॻो त जेकी क़िस्मत में हूंदो सो ओस थींदो। मुस्लमान खे घुरिजे त अलाह ताला जे रज़ा ते ख़ुशीअ सां राज़ी रहे। अलाह ताला जे मर्ज़ी ईअं आहे, तंहिं करे मूंखे सिर ॾियणु घुरिजे। आउं सिर ॾियण लाइ तयारु आहियां। हज़रत अबू ज़र ग़फ़ारी पछाड़ीअ जो फ़क़ति हीउ अर्ज़ु कयो त मूंखे आख़िरी निमाज़ अदा करण जी इजाज़त मिले। उनखे इजाज़त मिली ऐं हू वुज़ू सारे निमाज़ में मशग़ूल थियो। निमाज़ अदा करणु बंदि गर्दन कपाइण लाइ तयारु थी आयो ऐं जलाद बि गर्दन ज़नीअ लाइ संभरी अची बीठो ऐं एतिरे में परे खां धूड़ जे ककरनि जी चुड़ंदड़ बोतो ॾिसी हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु हुकुम ॾिनो त तरसो। नौजवान आयो थो ॾिसिजे। जलाद पंहिंजो हथु खणी झलियो ऐं सभिनी जूं अखियूं साम्हूं ईंदड़ बोते में वञी खुतियूं। परे खां त रुॻो दो पिए नज़र आयो, पर जीअं जीअं हू वेझो थींदो वियो तीअं तीअं सारी मुंतज़र जमायत खे उमेद थींदी आई। आख़िर सभिनी ॾिठो त उहो छतर सवार उठ खे निहायत रुॻो हकलींदो पियो अचे ऐं जल्दी चिटाईअ सां नज़र आयो। तॾहिं सभिनी खे पक थी त बराबरि इहो साॻियो ई नौजवान आहे। तंहिं ते सभिनी हाज़िर बीठल माण्हुनि हज़रत अबू ज़र खे पक ॾिनी त बराबरि उहो साॻियो ई नौजवान आहे। तंहिं ते सभिनी हाज़िर बीठल माण्हुनि हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अलाह ताला अन्हु खे मुबारकूं ॾिनियूं ऐं मुबारकबाद जो आवाज़ु आसमान ते वञी पहुतो। उते नौजवान बि अची पहुतो। हिकदमि मस्जिद में घिड़ी चवणु लॻो त मूंखे ॾाढो अरमान आहे जो आउं पूरे वक़्त ते पहुची न सघियुसि ऐं अव्हांखे तमामु घणो इंतज़ारु कढणो पियो। उन बुज़ुर्ग खां ख़ासि तरह देरि लाइ माफ़ी थो घुरां जो जेतोणीकि मुंहिंजो ॼातल सुञातल बि की न हुयो त बि पंहिंजी हयातीअ जो जोखे में विझी मुंहिंजो ज़ामिन पियो। उन बुज़ुर्ग जे दिलि खे घणी दिक़त रसी हूंदी, पर छा कजे जो आउं लाचार हुउसि। पोइ वाट ते तरसी पवण जो सॼो ज़िक्र करे ॿुधायईं। हर हिकु हाज़िर माण्हूअ खे जहिड़ो नौजवान जे कौल जी सचाईअ ते अजब वठी वियो, तहिड़ो हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ जे ख़ुदि क़ुर्बानीअ वारी जुरत ते अमीरुल मोमिनीन रज़ खे दिलि ते बि निहायत गहिरो असरु पइजी वियो ऐं नौजवान खे फ़रमायईं त तूं आराम सां साही खण, पोइ सिर ॾियण लाइ तयारु थी। जॾहिं सभु माण्हू मस्जिद में जाइ बजा वेही रहिया, नौजवान अबू ज़र रज़ ऐं फोती बाग़ाईअ जा फ़िर्यादी पुट बि वेठा हुआ। तॾहिं हज़रत अमीरुल मोमिनीन रज़ हज़रत अबू ज़र रज़ खे फ़रमायो त अबू ज़र हिन नौजवान जे बचाव लाइ तूं जो पंहिंजी हयाती जोखे में विझी चुके सो कहिड़ी ॻाल्हि जे करे। हज़रत पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही जलील क़द्र असहाब सॻोरो चवणु लॻो त या अमीरुल मोमिनीन, जॾहिं ही नौजवान बेयार ऐं बेकस बणिजी सारी मुस्लमाननि जमायत ॾे निहारणु लॻो, उन लाइ त मन को संदसि ज़ामिन पवे, तॾहिं आउं दिलि में ॾाढो शर्मसार थियुसि त मुस्लमाननि जे हेतिरे सारी जमायत जे विच में हिकिड़ो मुस्लमान पाण खे धारियो ऐं निधकणो छो थो सम्झे। ईअं कॾहिं बि न थियणु घुरिजे जो माण्हू चवनि था त या इस्लामी तालीम आहे, सभु मुस्लमान पाण में भाउर आहियूं, साॻियो रुॻो ज़बानी
जम ख़र्चु आहे इहे बि चवण में न अचे त हिकिड़े मुस्लमान सां नाउमीदीअ जहिड़ियूं हालत में ॿिए कंहिं बि मुस्लमान मदद न कजे कई। उन जे करे मूं पाण खे चयो त इस्लाम जे शानदार तइलीम ऐं क़ाबिल तहज़ीम नाले ते को बि दाग़ अचणु न घुरिजे। उथ ऐं हिकिड़े मुस्लमान भाउ जी मदद करण लाइ वञी ज़ामिन पओ। पोइ जेकी थियणो हुजे सो भले थिए। जेकी बि माण्हू हाज़िर हुआ तिन जे दिलनि ते हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु जी तक़रीर ॾाढो असरु कयो ऐं उते हज़रत अमीरुल मोमिनीन वरी नौजवान ॾे मुंहुं करे फ़रमायो त ओ नौजवान तूं कहिड़ी ॻाल्हि जे करे पंहिंजे गर्दन कपाइण लाइ मोटी आहीं। नौजवान चयो त या अमीरुल मोमिनीन ईअं करणु मुंहिंजे लाइ सवलो कमु न हो। तमामु ॻरी आज़माइश मुंहिंजे अॻियां हुई। मुंहिंजे घर बयाबान जे पूरे विच वारे हाड़े हब में आहे जिते अदालत जो हथु पहुचणु मुश्किल हो। उते हिकिड़ो को बि माण्हू कोन हो जो मूं ते हेॾां अचण लाइ ज़ोर रखे हां। तंहिंखां सवाइ उते मुंहिंजे पीर सन प्यारी वालद ऐं वालद जूं मींहं वसाईंदड़ अखियूं उन वक़्तु मुंहिंजे साम्हूं हुयूं जंहिं वक़्तु आउं रवानो थियुसि। मुंहिंजे नंढे नेटरी ज़ाल दाइमी जुदाई जे ख़्याल करे बेहोश थी किरी पई। मुंहिंजा 3 ॿार ला नंढा ॿार बाबा बाबा करे मुंहिंजे पेरनि में चंबिड़ी पिया। अहिड़े प्यारे रूहनि खां पाण खे जुदा करे पंहिंजे लाइ तमामु ॾुखियो कमु हो। पर हर वक़्तु मुंहिंजे अंदर वारी नफ़्सियानियत ऐं रूहानियत जो रंग वठंदी वई ऐं मूं दिलि में चयो त माण्हू छा चवंदा त हिकिड़ो मुस्लमान कौल जो कूड़ो थी पियो। मुंहिंजे करे इस्लाम ते दाग़ छो अचे। तंहिं करे मूं हेॾां अचण जो पको इरादो कयो ऐं प्यारी औलाद जे लुकनि जे बरसातुनि ऐं कूकुनि जे विच मां टप ॾेई उथियुसि ऐं उठ ते चढ़ी हेॾां रवानो थियुसि। जेके बि माण्हू मस्जिद में हाज़िर हुआ से सभु हेकर वरी बि ईमानी ऐं जोश में झूलण लॻा ऐं नौजवान जे कौल जे सचाईअ जी तमामु घणी तारीफ़ करण लॻा। सारी मजलिस ते इस्लामी फ़ज़ा छाइजी वई जंहिं फ़ौती बाग़ाईअ जे पुटनि में बि हिम्मत जो जोश जागी पियो ऐं ॿई फ़िरादी बीही यक ज़बान थी चवण लॻा त या अमीरुल मोमिनीन हिन नौजवान असांजो पीउ मारियो आहे ऐं असीं हिन खे जोगी सज़ा ॾियण लाइ हिते आया आहियूं। पर हींअर असांखे नज़र अचे थो त पंहिंजे पीउ जे खून जी वेर वठंदे असीं इस्लाम जे उन ई आला दर्जे जे तइलीम खां गाफ़िल थी रहूं जा ॿिए जे गुनाहनि बख़्शण बाबति हिदायत करे थी ऐं ठोनशी साम्हूं ठोनशी फटकाइण जी इजाज़त मिलियल आहे। पर कंहिं गुनहगारनि जो गुनाह बख़्श करणु ख़ुदा ताला खे वधीक पसंदि आहे। ईअं चवण में न अचे त इस्लाम जा हिकिड़ा 2 फ़र्ज़ंद अहिड़ा कठोर हुआ जिन में गुनाह बख़्शण जी ऐं माफ़ी ॾियण जो को अघु ई कोन हुयो। असां पंहिंजे पीउ जो खून सची दिलि सां हिन नौजवान खे बख़्श कयो। उते सारी जमायत जज़्बे भरियल आवाज़ में चयो त अल्लाहु अकबर। सारी वारदात जी पछाड़ी अहिड़ी सुरही थी तंहिं ते सभु हाज़रीन तमामु ख़ुशि थिया। अला अहिड़ी अमीरुल मोमिनीन जेके फ़ैसिला कया ऐं उन्हनि खां पोइ उहे ईमानदार जेके उन फ़ैसिले ते क़ाइमु रहण लाइ तयारु थी विया। ऐं असां मुस्लमान भाउरनि खे बि खपे त अहिड़ो ईमानदारीअ जो कमु करणु घुरिजे। ऐं हीउ जेको असां अॼु तव्हांजे अॻियां बयानु कयो आहे सो इंशा अल्लाह उमेद आहे तव्हां ॾिसंदव त
त तव्हांखे इनशाअल्लाह उमेद आहे ॿुधंदव त तव्हांखे वणंदो। ऐं असां तव्हांखां हींअर इजाज़त घुरूं था, सो असांखे इजाज़त ॾींदा। अस्सलामु अलैकुम।